इमरजेंसी की हालत में सिविल हॉस्पिटल शदाद कोट से मरीज को रेफर का पर्चा हाथ में देकर शहर से बाहर का रास्ता दिखाया जाता है, जबकि दूसरी जानिब करोड़ों रुपए के बजट से मिलने वाली मेडिसिन का कहीं कोई नामो निशान नहीं। सिंध बलूचिस्तान की बॉर्डर पर वाक़ सिविल हॉस्पिटल शदाद कोट इलाका मकीनों के लिए किसी सर दर्द से कम नहीं है। सिंध में वॾी तालके जेका हॉस्पिटल चइजे उहा आहे, छो जो हिते सिंध ऐं बलूचिस्तान जा मरीज़ अचनि था पिया। तव्हां ॾिसंदा हूंदो खुशदार जा पेशेंट हिते अचनि था पिया, जलमक्सी जा पेशेंट हिते अचनि था पिया, जाफराबाद उस्ता मोहम्मद जा मरीज़ हिते अचनि था, गड़ी खेरे जा हिते अचनि था, मीरो खान जा मरीज़ हिते अचनि था, बराम जा मरीज़ हिते अचनि था। आए दिन रोज़ रोड हादसा आहिनि। हिकिड़ी जेका ख़ाली सिरिंज आहे 5 रुपए वारी उहा बि ॿाहिरां लिखी ॾियनि था पिया। शदाद कोट हॉस्पिटल कोसगर बणियल आहे सिर्फ़ु हिनखे रेफर जे लाइ। जीअं को मरीज़ ईंदो आहे, खणो खणो बाबा जल्दी खणी वञो लाड़काणे मरीज़ न त हिते रुगो डॉक्टर जेके वेठा आहिनि उहे रुगो इहा ड्यूटी कनि था पिया त बाबा मरीज़ आयो आहे हिनखे खणी वञो लाड़काणे। रेफर लेट ठाहिण जे लाइ रुगो वेठा आहिनि। सो सीअं असांजो चवणु इहो आहे त असां पाण कैफ़ी चकर वियासीं शदाद कोट इस्पताल में। शहर में काई बि न डॉक्टर वेठा आहिनि त टच मोबाइल हथ में आहिनि, पंहिंजो जो कासो फेसबुक ॾिसनि था, यूट्यूब ॾिसनि था, गूगल ॾिसनि था, पंहिंजो कम में लॻा पिया आहिनि। डॉक्टर केॾा बि पंहिंजे मर्ज़ी में वेठा आहिनि। कंप्यूटर अमलो को आहे न, जेॾी महिल वञे डॉक्टर खे उथारण जे लाइ तयारु तव्हां त अची असांखे परेशान था कयो। थोरो ॾिसी न ॾिसणु जहिड़ो चवंदा हुआ तव्हां लाड़काणे खणी वञो। अड़े बाबा तव्हांजो एॾो सारो डिस्ट्रिक्ट जो एॾो सारो तव्हांखे अस्पताल आहे, एॾो अमलो आहे हिते, पोइ बि तव्हां कंहिं बि खे दिलचस्पी सां छाजे लाइ नथा ॾिसो। असां पाण काफ़ी चकर आयासीं हिते। डॉक्टर साहिबु असांजो बहितरीनु डॉक्टर साहिबु असांजो हुयो ज़ुल्फ़कार अली तुंहिंजो साहिबु, अलाह साईं जन्नत में जाइ ॾियसि, बहितरीनु डॉक्टर हुयो। उन जे वजह खां पोइ असां शदाद कोट में नथा ॾिसूं को अहिड़ो डॉक्टर जेको उनजो जाइ संभाले सघे। जहिड़े थोरे घणे मरीज़ अचनि था उन्हनि खे चवंदा हुआ तव्हां लाड़काणे वञो, हिते तव्हांजो इलाजु न थींदो, इमरजेंसी लिखी बसि लाड़काणे था। हिते न कोई दवा आई आहे सरकारी में, न को गोरियूं ॾियनि था, न टेबलेट वग़ैरह का शइ बि न। जेको कुझु हिननि वटि आहे समूरो खपाए ॾियनि था स्टोरनि ते बसि। इमरजेंसी में मरीज को वक्ती ट्रीटमेंट देना दूर की बात, कुत्ते की काटने की इंजेक्शन का मौजूद होना भी दूर की बात, मगर एक खाली सिरिंज का मिलना भी सिविल अस्पताल से नामुमकिन नजर आता है। कैमरा टीम के साथ गुलाम अली ब्रावई, वश टीवी शदाद कोट।